सभु आया सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहब जी अॻुवाणी में। जेके दोस्त आया, चाचो मक़बूल शेख साहब हो, अमीर हुसैन जतोई हो, ॿिया काफ़ी सारा सरदार मोतबर इलाइक़े जा दरगाहनि जा गादी नशीन सभई आया। असां सभिनी खे असांजे बिरादरी सॼी इख़्तियार ॾिनोसीं त 5 तारीख़ ते फ़ैसिलो आहे। उन्हनि पाण 5 तारीख़ मुक़ररु कई, उन्हनि ई कई, त असां उन 5 तारीख़ ते बिल्कुलु तयारु आहियूं। बाक़ी हाणे तारीख़ अगरि चेंज कई अथऊं त उनजी मूंखे ख़बर न आहे। ऐं मां पाण 8 तारीख़ ॿाहिरि वञा थो, ऐं वरी पोइ जॾहिं मां वापसि आयुमि त वरी पोइ ॿी का तारीख़, छो जो मां सरदार ज़ुल्फ़कार ख़ान खे इज़त बि ॾिनी ऐं उनखे चयुमि त जेकी तारीख़ मुक़ररु कर सरदार चंगेज़ ख़ान पंवर, ऐं तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजे तरफ़ां फुल इख़्तियार आहे, त तव्हां ॿई गॾिजी करे पोइ 5 तारीख़ मुक़ररु करे। हाणे वरी को नओं माण्हू अची नयूं तारीख़ मुक़ररु थो करे त पोइ फ़ैसिलो बि उहो पाण ई कराईंदो।